हयाती वॾी आहे तेरी ॾिसो त हींअर पे यादि कयोसि ऐं जाई बची वई यार जिलिड़ियूं हिते वेठियूं आहिनि तूं पासो करे न त मारिजी वेंदे न वीचारो कहिड़ो न विसामी वियो हाणे बंदि बि खणी कयो यार ट्रां वॾियूं के अची वञे शहज़ादी तव्हां सां त काॾे निकिरजे ई न हाँ त हाणे साईं जिन खे असां बि नथा वणूं चल न कोई शरीफ़ माण्हू ॾिसो पोइ जिंद ई न छॾींदव हाणे त मां पंहिंजे भाउ खे ज़रूरु छॾींदसि ॾिस न सॾु कजे न त मां हली वेंदीसांइ न त तोखे छा आहे असीं त पंहिंजे भाउ खे था सॾियूं मुमल जे मंगेंदे खे थोरी था सॾियूं अद जूसा थोरो हेॾा अचिजांइ हाँ जिलिड़ियूं किथे छॾनि थियूं वो फाथो ई जूसा इन करे त घर आयसि कोन पे हिन पासे भला मां एॾे ई अचां या हा हितां टपी अच ए ओॾे ई कीअं अचां विच में हेॾी सारी वाही लॻी पई आहे छो हितां टपी नथो सघी छा न न हाणे अहिड़ा वियल बि न आहियूं अगरि 8वीं जमात पास आहियां बिल्कुलु अची वेंदासीं पर बीह का जाइ ताड़ियां ओ हुतां थी का हुतां हितां थो अचां हितां ठीकु आहे ओ इहा जाइ वाहजी ठीकु आहे अचां थो अचां बीह अचां थो अचां अरे संभाल चाचा गुरु अरे आवाज दूसरे जो चाचा गुरु हाँ बाबा हाँ हाँ आयो आयो दूसरा अच्छा चाचा सलाह चाचा पीजो जल्दी थोरो बाबा खैर था है ये छा थियो कपड़ों की छा थियो न खैर आहे वाहीअ तां पे आयसि सो पेर तिरकी पियो दूर वञी कयो वाहीअ में मिड़ई थोरो कुल्हे में धक लॻो आहे बाक़ी सभु खैर आहे चाची सलाह चाची भत खैरात जो हेतिरो भत खणी खयो अथई चाची पंहिंजे घर में ईंदुसि त एतिरो ई भत खणी ईंदुसि न चाचा पहिरियों तूं वेह न चाचा पहिरियों तूं चाचा तूं वेह अरे यार दिलदार मां तेल हेड खणी आ बधौस तेल ऐ पुट को वॾो धक्को लॻो अथई छा लुपरी ठाहे वठां लुपरी न चाची लुपरी जी का ज़रूरत कान्हे मिड़ई थोरो धक लॻो आहे पाण ई ठीकु थी वेंदो ॾिस त सही बचड़े खे कहिड़ो न धक्को लॻो आहे ए चाची हाणे अहिड़ो बि वेल न आहियां जो वटां लुपरियूं ॿधाईंदो आख़िर त 8वीं जमात पास आहियां अरे यार हाँ ये का हिम्मत कर असांजो खणी सारी सुकाए छॾियो न चाचा आगो कानन जो ठहियल थोरी आहियां जो पुछंदो त भॼी पवंदुसि मिड़ई कपिड़ा आला थिया आहिनि सुकी वेंदा पाणी ठीकु थी वेंदा कपिड़ा ॾे त धोई ॾे हाँ हिकिड़ो वॻो दिलदार जो खणी वठ दिलदार न चाचा दिलदार जो वॻो मूंखे कोन थो खपे हा त पोइ हल इहे कपिड़ा ठीकु आहिनि बसि पाणे सुकी वेंदा हल अंदर हवा न लॻी वञे हा अंदर हा हवा अचो मां अचो जल्दी कर चांहि ठाहे वठ ॾाढी देरि थी पियो छोकिरी पाणीअ भरण ते पुट इहो त ॿुधाए तूं किरे कीअं तूं त कुड़ीअ जो पुट आहीं सॼी उमिरि आई आहे तुंहिंजे बनियुनि में चाचा किरेस की हाँ चाचा मां वाही तां पे आयसि न अब छा थो ॾिसां त साम्हूं जिनिड़ियूं बीठियूं आहिनि हा बा हा बराबर इन बनीअ में हिकिड़ी उघरी कंडी आहे जंहिंमें गैबात आहे ॿुधई चाचा ॿुधई हा पोइ छा थियो असांजो मुड़ुस माण्हू सो उन्हनि खां डिॼंदासीं छा
हा हा तूं त बाबा जहाज में खां दिलेर मुड़ुस आहीं। ॿियो ए चाचा असां उहे आहियूं जो सुको अटो फके वञूं। हा हा बरोबर अॼु त माण्हू तुंहिंजी गिलाऊं कनि। अॻे दफ़े कोन पाण मेले तां मोटिया पिया अचूं ऐं नांग ॾिसूं। नांग? हा नांग। चाचा बोला ना वो तो इतनी सवेरे। हाँ हाँ सही हो। अरे बाजू सा काने वे ए चाचा हेडे हेडे मथे मथे वणते हेडे। जूसा तू वणते। हा हा ॿारनि खे डपु पियो थियो न नांग खां इन करे ॿारनि खे वठी चढ़ी आयो वणते। हाँ वाह जी ॿुधाई ॾाढो सुठो वेचारो ॿारनि खे त बचाई। पर चाचा नांग जो छा थियो नांग जो? जूसा उनखे तो उते ही मारे छड़ियोसीं। हाणे बेली लह त हलऊं भला ॻोठ। साईं जूसो वाह जो दिलेर आहे। नांग ॾिठई मुड़ुस ईअं भॻो ॼण तो ॾिठो न मूं ॾिठो। न न आउं वो नांग खां डिॼी थोरी भॻोसि। ॿार पे ॾिना नांग खां तंहिंजे करे हिननि खे वठी आयो आहे हिते वणते। न चाचा जूसो त पाण ई डुकंदो आयो ऐं असांखां पहिरियों ई वण ते चढ़ी वियो। अरे छोकिरा तूं त चुप कर मुंहिंजा पोल ते न खोल ॾे। चाचा हाणे मूंखे हेठि त लाहियो न। अरे लव बि पाण लाया तो सबर लाया। ॾिठई चाचा पोइ मूं कीअं नांग खे मारियो। नांग खे? हा 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 बिल्कुलु बाबा वाह तो मुड़सी कई हुई। ए चाचा ही तो रुगो नांगो अञा को अस्तो बची वञे हा न त उनजी बि मुंडी मरोड़े छॾिया। बरोबर बरोबर तुंहिंजे दिलेरी जा त मूं पाण मिसाल ॾिठा आहिनि जो सो पुट कोन सॾाए। ॿियो न त। अरे जूसो आयला छा? हा हा ख़ैरात जी मानी खणी आयोसि तूं बि खणी ॿ टे ग्राह खण। हा खावां तो छा हाल ख़ुशि आहीं? हा मां त ख़ुशि आहियां। किथे आई मिली कोन थो अॼुकल्ह। किथे वरी किथे तुंहिंजे ॻोठ अॻे दफ़े आयोसि त चाचे वारनि चयो त दुकान ते वियो आहे। अरे तुंहिंजी इहा हालत कीअं थी? छो छा थियो मूंखे ठीकु त आहियां। मुंहिंजो मतिलबु आहे त तुंहिंजे कपिड़नि खे छा थियो? हा कपिड़नि खे हा बसि मिड़ई थोरा आला थी विया आहिनि बसि। उहो त मां बि ॾिसां पियो था। बसि थोरो ईअं वाही में किरी पियो हुउसि। वाहीअ में? इहो वरी कीअं? इहो कीअं छा थियो जो हा छा थियो जो मूंखे तारा ॾिसण में अची विया। तारा? हा हा वाड़े तारा गोल तारा चिलके वारा। उहे वरी ॾींहं जो? हा हा तारा ॾींहं जो बि ॾिसण में ईंदा आहिनि। अरे कल्ह त कान थी थियो जो ॾींहं जो तारा तो ॾिसी। छा तुंहिंजो मतिलबु आहे त जिन खे ॾींहं में तारा ॾिसण में ईंदा आहिनि से गिदू बंदर में हूंदा आहिनि? त पोइ तूं हिते कीअं वेठो आहीं? छा मतिलबु आहे तुंहिंजो? मुंहिंजो मतिलबु आहे त जेके ॾींहं जो तारा ॾिसंदा आहिनि उहे हिते कीअं हूंदा भला? चङो चङो हाणे तोखे हिकिड़ी अकुली ॻाल्हि थो ॿुधायां। मूं हिकिड़ी किताब में पढ़ियो त तारा ॾींहं जो बि बीठा हूंदा आहिनि रुगो सिज जी रोशनी जे करे ॾिसण में कोन ईंदा आहिनि। वाह वाह यार तूं त को साइंसदान आहीं। ॾाढी अकुल जी ॻाल्हि कई अथई। ॿियो वरी असां कंहिंखां घटि आहियूं या 8वीं जमात पास आहियूं। पर यार पोइ हिन में किरण जी भला ॻाल्हि कहिड़ी हुई? नेठि तूं किरे कीअं? किरेसि कीअं? छा थियो जो मूंखे धरती ते चंड नज़र अची वियो। अबा वरी बि ॿुधोसि धरती ते चंड? हा हा मूं धरती जो चंड ॾिठो। चंड कॾहिं कॾहिं धरती ते बि लही ईंदा आहिनि। अरे अब्बा पोइ चंड ॾिसी किरी पए? ए चाची उहो चंड तूं ॾिसी आहे न त तूं बि किरी पई आहीं। बसि अब्बा तुंहिंजूं ॻाल्हियूं। भला बुत दिलदार मोहम्मद अली तोखे उहो कमु चयो? मोहम्मद अली? ए इहो थुलो कारो मोहम्मद अली। हा हिकिड़ो कमु चयो त अथई मूंखे। बेली इहो कमु त कराए ॾे यार मुंहिंजो त मथो ई खाई वियो आहे। हा कराईंदासीं कमु कराईंदासीं। भला जूसा इहो पाण वारे मास्तर मुश्ताक जो छा हाल आहे? ठीकु ठाक आहे ख़ुशि वेठो आहे। हा भला अथसि इहो शौक़ु पंहिंजनि समाजी कमनि जो या? न न अञा लॻो थो अचे। हींअर ताज़ो ॻोठ जी शाख ते कची मोरी ठाराई अथई। हा साईं असां गॾिजी त इहा तनज़ीम ठाही हुई। असीं वरी हलिया वियासीं नौकरियुनि में त बसि ठहियो। न सही न पर मास्तर साहब अञा लॻो पियो अचे। हा
करे बुखार ये दवा वठ 3 मिनट दफ़ा का इंशाल्लाह आराम थो शाबाश खंघ आ आंखों गलो ये दवा वठो ये इस्तेमाल करो ताकि आराम थो ठीक है ये दवा से ॾींहं में 2 दफ़ा जी बाबा सब बुखार खंघ भी आहे अच्छी जोर सां इंशाल्लाह ठीक थी वेंदा शाबाश ठीक शाबाश दवा इस्तेमाल करो जी ये इस्तेमाल करो ताकि इंशाल्लाह आराम थो ठीक बाबा जी बाबा बुखार आ रहा है मथे में सूर बुखार अरे बाबा ये चाय करने आ रही है आकर जी सर बाबा ये चाय आज दिन के दौरान का आराम डॉक्टर साहब डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांजे हिन मुफ़्त बि कैंप में असां सां ताऊं न दौलत इहो त असांजो अख़लाक़ी फ़र्ज़ थिए थो दरअसल असीं चाहियूं था त कहिड़ा फ़र्द ऐं इदारा अहिड़ा के प्रोग्राम कनि या असांखे बि ख़िदमत जो मौक़ो मिले डॉक्टर साहिब तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांजे हिन नंढी तंज़ीम जे सॾ ते हलियो आहियो ऐं असांजे ॻोठाणनि जी मदद कई अदा ही सॼो क्रेडिट त दरअसल तव्हांखे ई पहुचे थो न जिन अहिड़ी सुठी मेडिकल कैंप जो बंदोबस्त बि कयो इन बहाने सां तव्हां नंढड़ो ख़ूबसूरत ॻोठु घुमी वरितोसीं जी जी पर हितां जी निहायत सादी ज़िंदगी आहे बिल्कुलु बिल्कुलु हिते शहर वारियूं आसाइशूं त न आहिनि पर हिते जी ताज़ियूं हवाऊं ऐं ताज़ियूं भाॼियूं मतिलबु त ॻोठाणी ज़िंदगी अहिड़ी सुहिणी हूंदी आहे बिल्कुलु सही थी चयो तव्हां इन करे त यूरोप में बि विलेज लाइफ जो क्रेज़ वधी रहियो आहे बिल्कुलु डॉक्टर साहब तव्हां सही था चओ चङो मास्टर साहब असांखे इजाज़त डॉक्टर साहब चांहि त पियो चांहि त पियूं था वरी तव्हांजे कंहिं ॻोठ में कंहिं कैंप में तव्हां सां मिलंदासीं महिरबानी डॉक्टर साहब तव्हां बि असां वारे ॿिए कैंप में ज़रूरु अचिजो हा हा ईंदासूं अखियुनि सां ईंदासूं तव्हां रुगो अचण जी तारीख़ ॿुधाइजो असां अॻु वाटी डॉक्टर साहब तव्हांखे ॿुधाईंदासीं अमरीकी खलाई शटल खला में 2 खलाबाज लाथा खला में उन्हनि खलाबाज़नि खला में चहलकदमी बि कई माना टहलार कयो अबा इहा वरी खला छा आहे बाबा इन जी त मूंखे बि ख़बर कोन्हे मूंखे छॾियूं था इन ॿी का पढ़ हा न ॿी का हा बाबा ही ठीकु आहे ॿुध बाबा सकरंड वेझो धाड़ेलनि 5 कलाक लागी तो फुर कई हाँ ये ख़बरूं आहिनि न पंहिंजे सम्झण जूं बाबा ये तो पंहिंजे घर जूं ख़बरूं आहिनि चङो बाबा हाणे छॾ हिन अख़बार खे अलाए कॾहिं जी पुराणी अख़बार खणी पियो पढ़ी तयार थी त हलूं बनीअ ते बनीअ ते हा बाबा बनीअ ते जूस जी मां इहो अजरक त ॾे हाणे मूंखे बनीअ तां थी अचूं घर में या आया घर में छो न आया लगे तो मास्टर उस्ताद या माशाल्लाह कैसे भाई तू भाई भैया यार बस हुई मोकल 2 ॾींहं लागी तो अची वियुसि पोइ सुभाउ जा मज़ा थींदा कचेरियूं थींदियूं पुराणियूं यादियूं ताज़ा कजूं बाबा ॾिस चवार आयो बेटा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम वे जवान वे मासी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अब्बा जमाल तू आयो आइंजा मासी अब्बा बिस्मिल्लाह मासी कीअं आहे तबियत हाणे तव्हांजी ऐं अब्बा सदके वञे चाक आहियां पर तूं सभा अचणे छॾे ॾिनो असां वटि छो कॾहिं ज़ीनत खे बि त वठी अच न अब्बा हा मासी हाणे वठी ईंदोसांसि ऐं अब्बा जमाल तूं त सफ़ा ॾिसण खां वए कराची में नौकिरी मिली अथई त सवा मिलण खां बि जवाब मां कराची में माण्हू बत्तियूं ॾिसी उहे ई वाइड़ो थियो थो वञे पियो मासी मां त ईंदो रहंदो आहियां ऐं बिल्कुलु हाणे तव्हां वटि बि ज़रूरु अचिबो चङो पुट तव्हां वेही कयो कचहरी त मां बनीअ तां फेरो करे अचां जूस जी मां हिननि छोकिरनि खे नेरनि करे ॾे को मखण बखण जाम खाराइनि शहर में रुगो मिर्चूं खाई खाई हा पियो सड़ंदो हूंदुसि मासी असां नेरनि त करे आया आहियूं साबी मखण सां रुगो चांहि थी वञे मासी तव्हांखे तकलीफ़ त थींदी अरे अब्बा कहिड़ियूं तूं ॻाल्हियूं करे कहिड़ी वरी तकलीफ़ थींदी पंहिंजा बच्चा आहियो खोड़ चाहियूं तूं चांहि ठातेसीं असां वरी अंदरि वेही था कचहरी जमाल हलो मास्टर हलो मास्टर साहब जमाल सालो थी भला ॾिसां कर
ॿुधो अथमि त अञा तोरा इहे साॻिया कम आहिनि। साॻिया कम छा मतिलबु? मुंहिंजो मतिलबु आहे त तोरी हिन नौकिरीअ जो टिकाण कोन्हे। अरे टिकाण वरी मुंहिंजो कोन्हे, धणी पाण था कढी छॾनि नौकिरीअ मां। मज़ाक जुसो अथई बि सफ़ा मोगो सादो, अहिड़ा माण्हू हिते कोन हली सघंदा। अरे ही ॾिस, ही हला त ॿियो भला कीअं हला? अहिड़ा मोगा वात पचाव कोन आहियूं, आख़िर 8वीं जमात पास आहियूं, सुञाणू आहे सभिनी खे। हा बराबरि। पोइ तूं हर इम्तिहान में फेल छो थो वञे? फेल वरी छा में थो वञे? भली कंहिंजी दिलि त कोन था हज़ारियूं, कंहिंजा वॾो फुरे त कोन था खाऊं। यार इहा ॻाल्हि नाहे, इहो सभु कुझु नाहे। माण्हूअ खे हिते पंहिंजी कामयाबी खे हासिल करण लाइ इहे सभु तरीक़ा इस्तेमालु करणु घुरिजनि। ॿुध वरी जमाल जूं क़बरूं। छाहे त हीअ आहे शरीफ़ सादो माण्हू, अहिड़े माण्हू जी असां वटि इज़त कुझु घटि आहे। मास्टर साहब, इन शराफ़त ऐं सचाई त असांखे हिन मंज़िल ताईं रसायो आहे। दुनिया वञी चंड ते पहुती आहे। हा, पर शराफ़त ऐं सचाई कंहिं बि दौर जी मोहताज न रही आहे ऐं न रहंदी। सच सुकरात ज़माने में बि साॻियो हो त लतीफ़ साईं जे वक़्त बि साॻियो, ऐं जमाल सच अॼु बि साॻियो अथई। इहे सभु किताबी ॻाल्हियूं आहिनि मास्टर साहब। हलो हली कराची में ॾिसो त छा पियो थिए। तव्हां सभिनी जा कन खड़ा थी वेंदा। यार तव्हां उन सनती सोसाइटी खे बि त हली जाचो। भली हाणे छॾियो खणी हिन बैंच खे, अलाए किथां जी ॻाल्हि काॾे वञी कढी अथव। यार मास्टर साहब, जुसे जहिड़ा माण्हू असांजो नेशनल कैरेक्टर बणिबो पियो वञे। यार अॻिते हली इहा ॻाल्हि असां सभिनी खे गीचे में पवंदी पई वञे। न इहो सही आहे त असांखे एक्टिव ऐं सुजाॻ थियणो पवंदो। हा, असांखे हर फील्ड में मुक़ाबिलो करणो पवंदो ऐं असांखे हर इम्तिहान में पूरो लड़णो बि पवंदो। पर असीं कंहिं बि इविल खे सुठा वेस वॻा पाराए उनखे सुठो त न चई सघंदासीं न। आफ्टर ऑल इविल इज इविल। न सफ़ा ओपन इविल खे त असीं सुठो कोन चवंदासीं, पर जे दुनिया उनखे इविल नथी चवे त असां सभिनी खे ख़ामोश रहणो पवंदो। इहा तव्हांजी मैकेनिकल सोच आहे। यस यस, इहा मैकेनिकल सोच आहे। असां सभिनी खे मैकेनिकल थियणो पवंदो ऐं असां सभिनी खे हिन कंप्यूटर एज में अचणो पवंदो। मास्टर साहब, यू नो द फिलॉसफी ऑफ टुडे इज डिप्लोमेसी। इहा मुनाफ़िकी आहे ऐं मौक़े परस्ती। भली हाणे छॾियो खणी हिन गिट मिट खे, असांखे त ॻाल्हि सम्झ में ई कान थी अचे। मस्तर हाणे तूं बि खणी छॾ यार। यार जमाल अची बहस में। सॉरी यार, अब जुसा खान बस वधीक यार कुझु उलझी वियासीं। मास्तर लॻे थो जमाल खे 8वीं जमात जे वकड़ में आणणो पवंदो। ज़रूरी आहे, ईअं ठीकु कोन थींदो। हा ख़ैर आहे, ख़ैर। ऐं मूमल पाणी त नथी हली छा? हा हा हलां थी, तव्हां वियो त सही। ऐं अचो अचो। ऐं मूमल ॿी ॻाल्हि ॿुधी अथई, ज़ैनी खे बि माइट ॾाढो परे था कढनि। कीअं भला? ऐं बसि कर, वधी थी जिते किथे ख्वार कंदी। न ॻाल्हि छा आहे, अधी ज़ैनीअ खे पार था परणाए। छो हे त पंहिंजे मासात अधे अली नवाज़ खे ॾिनल हुई न। हा दी, पर ॾे वठि ते नथा ठहनि मामे वारा, तंहिं करे हाणे ज़ैनीअ खे पार हिकिड़े हंधि टकनि ते था ॾियनि। ऐं इहा त ख़राब ॻाल्हि आहे, पर उहे आहिनि केरु? अधी अथनि त ज़ात वारा, पर जंहिंखे ॾियनि था उहो चङो पको आहे, 2 शादियूं अॻु में बि थियल अथसि। ऐं इहो त ज़ुल्म आहे, मामे वारनि खे केरु सम्झाइण वारो बि कोन्हे। न मां थी वञा, अम्मा खे अहिड़ो ॿुधाईंदसि जो मां त रुगो पंहिंजे भाउ खां थी लहरायां। तूं भला कर ख़बर अधे जुसे जी। उहो वीचारो आहे दरवेश ऐं सचो माण्हू, पर अधो दिलदार विच में फॾो हयूं वेठो आहे। कीअं भला? बसि अधी अधो दिलदार वेठो पंहिंजूं ॻाल्हियूं थो करे। वरी छा थो चए? अधो दिलदार चवे त कुझु कोन थो, पर कॾहिं कॾहिं मिड़े नमूनो ख़राबु हूंदो अथसि। ऐं मूमल अधे दिलदार खे वरी छा थियो आहे? अधो थो चवे त जेसि ताईं नौकिरी न कंदो बाक़ाइदगीअ सां तेसि ताईं। ऐं छॾियो खणी हाणे हिन ॻाल्हि खे। जुसे जी मां किथे आहे तो वारो शहज़ादो? छो कोई मिले वॾेरे सां पंहिंजे छोकिरे लाइ? हा मिली आयो आहियां। पोइ नेठि छा चयईं? चयईं त मोकिल पंहिंजे छोकिरे खे त बाग़ ते थो रखांसि, पर असां वारो छोरो आहे अहिड़ो जो वरी तव्हां छॾे ऐं भॼी ईंदो पियो। न जुसे जा पई न, हाणे घणी सम्झ अची वई अथसि। हा भला आहे किथे? ख़ैर सां सुतो पियो आहे।
ॾिस ॾिस कहिड़ो न बालम लॻो सुतो पियो आहे। पुट जूसा ओ बाबा उथी न हाणे बाबा ॾिस न कहिड़ो सिज चढ़ी आयो आहे। उथी पुट छॾ हाणे सुस्तीअ खे। ओ छोकिरा चढ़ाओ थी आस्ते त ॻाल्हाए मुंहिंजो पुट जो हीअं थो खणी। अरे कंहिंखे बि खबरदार खबरदार कई। बाबा कुछ न मिले खाब पे ॾिठो। खाब पे ॾिठे ये कहिड़ा हा तुंहिंजा खाब? बाबा खाब में थाड़ेल खे में पकड़ियुमि। वाह वाह वाकई मुड़ुस माण्हू आहीं ॿियो। बाबा एॾो त ख़तरनाक थाड़ेलो जो वञी था ख़ैर इहो त तव्हां उथारे छॾियो मूंखे न त हेसि ताईं त मां पकड़े पुलिस जे हवाले बि करे छॾिया हा। ॿुध पुट हाणे शेर थी पियो अथई। पुट हाणे झटि करे नेरन करे वठ पिणे वॾेरे सां तुंहिंजी नौकिरी बाबति ॻाल्हायो अथई। नौकिरी बाबा किथे आहे नौकिरी? उन ॾींहुं पाण वॾेरे तोखे कोन पियो चयो सो वरी मां वियो होसांसि त साईं मुंहिंजे बचिड़े खे किथे मिड़ी अटकाए छॾियो चई त पंहिंजे छोकिरे खे मोकिल। पोइ त बाबा वॾा मज़ा थींदा न पर बाबा नौकिरी आहे कहिड़ी? अबा कहिड़ी वरी कहिड़ी जेका बि मिले थी मिले बिस्मिल्लाह। चई पे त बाग तां जेको माल लहे थो उनजो हिसाब किताब रखे ऐं ॿियो मिड़ई हारिन ॿारिन कंहिं मज़ूर जो हिसाब किताब। त बाग ते मुंशीगिरी करणी आहे माना लिख पढ़ जो कमु आहे। बाबा अहिड़ो लिख पढ़ जो कमु करे ॾेखारींदासीं जो वॾेरो बि यादि कंदो। आख़िर 8वीं जमात पास आहियूं। हे भला जेको बाग जे भरिसां गाहु बीठो हुयो इहो तो लुणाए छॾियो छा? उहो गाहु खोखने बंदि करायो अथमि। अड़े वरी ताज़ो गाहु तव्हां पंहिंजे खोखनि में बंदि कराए छॾी। यार अॼु हा को भूख कई उनखे तूं गाहु सम्झो वेठो आहीं। उहा त भंग हुई। भंग सफ़ा ॼट आहीं जो था हूअं त पंहिंजे पाण खे सम्झंदो आहीं त 8 जमातूं पास आहियां पर भंग बि कोन थो सुञाणी। अरे 8वीं जमात पास आहियां को भंग जो मवाली त न आहे जो भंग खे सुञाणा। चल तूं हल 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 पंहिंजो कमु कर हल छा बसि हल। भंग हुई ठीकु आहे। मास्टर साहब जूसा ख़ैर त आहे ॾाढो ॾिनल थो नज़र अचे। मास्टर साहब ॾिनल न आहियां हिकिड़ी ॻाल्हि आहे ॻाल्हि कहिड़ी ॻाल्हि आहे? वॾे राज़ जी ॻाल्हि आहे। राज़ जी अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे? मास्टर साहब ॾाढी ख़तरनाक ॻाल्हि आहे। जूसा कहिड़ी ख़तरनाक ॻाल्हि आहे? अड़े अॼु राति धाड़े लेंदा छा ॻोठ में? हा अरे पंथी इन खां बि ख़तरनाक ॻाल्हि आहे। यार जूसा ॿुधाए बि खणी छो तूं सस्पेंस में विझी? मास्टर साहब पाण वारो वॾेरो आहे न उहो बाग वारी बनीअ में भंग तो पोखराए। छा चई? भंग तो पोखाए? न न यार ईअं वरी कीअं हूंदो? अड़े तोखे वरी कीअं ख़बर पई? हा अरे वो पंहिंजी अखियुनि सां ॾिठी आहे। ॾिस जूसा बाबा वॾेरे ते तोहमत न हणजांइ वॾेरो न त ॾाढो ॾुखियो पवंदे। मास्टर साहब तोहमत नथो हणां सची ॻाल्हि थो कयां। वॾेरे मिड़े खणी पाणी थादल फिरी लाइ 4 कणा पोखिया हूंदा। जूसा भला भंग सुञाणी? जो हाणे सही मास्टर साहब जी ॻाल्हि ॿुधो भला आउं भंग खे कोन सुञाणींदुसि। अगरि 8वीं जमात पास आहियां कमदार मूंखे पाण ॾेखारी हुई ऐं चयईं त ही भंग आहे। कल्ह कराची खां के माण्हू आया हुआ से वॾेरे खे पैसा बि ॾेई विया आहिनि। माना ॻोठ रहण खां बि वियो? पोइ भला तूं ॻोठ कॾहिं थो छॾीं? साईं ईअं न थींदो पुलिस असांखे न ॿधी वेंदी। अड़े तोखे वरी छो ॿधी वेंदी पुलिस? हा छो असीं वॾेरे हारींदा आहियूं छा? अरे जूसा असांजी कोई पारत न न मुंतरी तूं छुटो आहे बेशुक्र थी। हा न न बाबा तव्हांखे छो ॿधंदी? असां त सौ सिधो एक्साइज़ वारे खाते खे दरख़्वास्त था कयूं पाणी अची ॿधंदड़। पर मास्टर साहब मता इहे खाते वारा वॾेरे सां मिलतू हुजनि। जूसा वॾेरे सां मिलत हूंदा हेठियां ऑफिस वारा। असीं त सौ सिधो सेक्रेटरी ऐं डायरेक्टर खे लिखूं था। तो पोइ देर छा थी आहे? खणो पेन ऐं कागर लिखो वेही दरख़्वास्त। तकड़ जो कमु न आहे बाबा सोचे सम्झी कदम खणबो ऐं हा फिलहाल इहा ॻाल्हि कंहिंसां बि न कजो। न न मास्टर साहब मूंखे त हुई ॻाल्हि तव्हां सां करणी साम्हूं करे छॾी
बाक़ी हिननि वक़्त पटियनि खे सम्झायो त ॿिए कंहिंसां ॻाल्हि न कनि। बाबा तव्हां बि कंहिंसां ॻाल्हि न कजो। साईं असां न कंदासीं बिल्कुलु। अॼुकल्ह त ज़ैनी बि ॾाढी ख़ुशि आहे। वरी छा थियो आहे जो ख़ुशि आहे? छो तोखे ख़बर न आहे छा? न फैसलो थी वियो, चाचे रब ॾिने वारा ऐं अॻियाली नवाज़ वारा पाण में ठही विया। न न इहो वरी कीअं थियो ज़ैनी? बस अबे जूसे कोशिश कई। हाँ उन्हीअ वरी कहिड़ी कोशिश कई? अबे जूसे खे जॾहिं इहा ख़बर पई त अबे अली नवाज़ खे संग नथा ॾियनि त अबे जूसे ऐं मास्टर मुश्ताक गॾिजी वञी बिरादरीअ चङे मुड़ुस खे दाह ॾिनी। पोइ छा थियो? पोइ उन चाचे वारनि खे सम्झायो, पोइ पाण में ठही विया? हा न, परचाव करण खां पोइ अबे जूसे उते ई वॾेरे खे चयो त साईं शादी जी तारीख़ बि अॼु वठी ॾियो। हा जाई बि ज़ैनी? हा पोइ कहिड़ी तारीख़ वधी अथनि? ख़बर पइजी वेंदी तोखे, छॾ खणी वञी। पर मूं महिल सॼो कमु अधु जूसे कयो अथई। हा दी इहा ॻाल्हि बराबरि आहे। कोई चङो थियो न? इहो त बराबरि चङो कमु थियो, पर पंहिंजी शादीअ लाइ त अधो जूसो कुझु कोन थो करे। ऐं पंहिंजे लाइ छा नथो करे? मिड़ई अधे दिलदार जो आहे ज़िद त नौकिरी करे। नौकिरी त करे पियो थो न, ॿियो छा करे? उहो आहे सादो ऐं सचो माण्हू, तॾहिं जिथां किथां नौकिरीअ मां था कढी छॾनि। मां त चवां थी त अधु दिलदार बि लही वेंदो ज़िद त दिल न लाइ थी वेंदी तुंहिंजी बि शादी। ऐं ज़ैनी तुंहिंजी शादी थी वञे त पर तूं पंहिंजे मुड़ुस अधे अली नवाज़ खे चइजांइ त उहो बि कोशिशि करे अधे जूसे जी शादीअ जे लाइ। हा हा मां चवंदी मां। चङो चङो हाणे बस बि खणी कयो, हलो देरि थी थिए पाणी भरो। जॾहिं बि असां अधे जूसे जी ॻाल्हि कंदा आहियूं त तोखे ॾाढी तकड़ लॻंदी आहे। Excuse me, please. Yes, yes. तव्हांखे छा घुर्जे? मुंहिंजो नालो खुशबू आहे। छा इहा पैराडाइज ट्रेडर्स जी ऑफिस आहे? यस ये पैराडाइज ट्रेडर्स जी ऑफिस आहे। तव्हांखे कैसा मिलणो आहे? मां जमाल आहियां। ओह मिस्टर जमाल, तव्हां वटि कुझु इंटरव्यू रखियल हुआ? हा जो रिसेप्शनिस्ट जूं कुझु वैकेंसीज ख़ाली आहिनि ऐं उन्हनि जी लास्ट डेट त अॼु आहे। तंहिं करे त आऊं अॼु एप्लीकेशन हथो हथ खणी आई आहियां। तव्हां हिन खे इहा एप्लीकेशन मूंखे ॾेई छॾियो ऐं जे तव्हां चाहियो त मां तव्हांजी हिते अपॉइंटमेंट कराए सघां थो। जी छा चयव? छा छा? ॾिसो न तव्हां एतिरा स्मार्ट ऐं एॾा एक्टिव आहियो, तव्हां त हिते हर टेस्ट में पास थी वेंदव ऐं ऑर्डर बि वठंदव। थैंक यू सर, थैंक यू, तव्हांजी महिरबानी। ॾिसो न मिस्टर जमाल, मूंखे जॉब जी सख़्त ज़रूरत आहे। न न तव्हां हिम्मत करियो, तव्हां हिन कयो हिकिड़ो कमु कयो, ही मुंहिंजो कार्ड आहे, प्लीज़ ही तव्हां मुंहिंजो कार्ड रखी छॾियो। जी ही कार्ड? न न तव्हां घबरायो न, ही सिर्फ़ु मुंहिंजो विज़िटिंग कार्ड आहे। ॾिसो न मिस खुशबू, जे तव्हांखे हिते अपॉइंटमेंट नथी मिले त मां ॿिए कंहिं तव्हां लाइ ट्राई कंदुसि, सिर्फ़ु तव्हांजे लाइ। थैंक यू। प्लीज़ मिस खुशबू, तव्हां पंहिंजो को कार्ड, को फोन वग़ैरह को? दरअसल मिस्टर जमाल, टेलीफोन नंबर त मूं वटि आहे कोन ऐं एड्रेस सो मुंहिंजी एप्लीकेशन में आहे। प्लीज तव्हां हेॾा अचो मिस खुशबू। तव्हां मूंखे पंहिंजी एप्लीकेशन ॾेखारियो। ओके ठीकु आहे, तव्हां सुभाणे 10 बजे इंटरव्यू लाइ अची वञिजो। थैंक यू मैडम। साईं भला कुझु ॿुधो त सही। हा चओ छा ॻाल्हि आहे? साईं असां त वरी सभिनी जी ख़िदमत कंदा रहंदा आहियूं, हिते इंस्पेक्टर साहिब ताईं हुकुम कयो, तव्हां नाराज़ छो था थियो ताईं? चओ चओ ॾिसंदुसि तुंहिंजे इंस्पेक्टर खे बि ऐं तोखे बि। साईं हितां खां सॼी भंग जी पोख आहे। साईं बसि मिड़ई दाणा आहिनि, मिड़ई सुती फके लाइ बाछा। एतिरी सारी भंग सुती फके बसि मिड़ई साईं गर्मियुनि में थाधल थड़ियल आहे, या करे कंहिं संगत खे मिड़ई कुझु ॾींदा आहियूं। वॾा तो त पंहिंजी औताक में चयो पियो त तुंहिंजी बने में का बि शइ कोन्हे। बसि हा मूंसां का दुश्मनी थी आहे, मां त बेॾोही आहियां। केरु ॾोही आहे?
केरु ॾोही न आहे इहा ख़बर त अॻिते पवंदी। अरे बाबा ॿुधो, इहा सॼी भंग पटे पंहिंजे ट्रक में रखो, ख़्याल सां ये का बि शइ न रहे। जी साईं। वरी वॾेरे खे कीअं झले वई पुलिस? मां वॾेरो बाग वारी बदले में भंग पोखराईंदो। अरे मुआ त आस्ते त ॻाल्हाए, केरु ॿुधी न वठाई। बते तूं वॾेरे जी ॻाल्हि न मां मुंहिंजे साम्हूं वॾेरे भंग ट्रक में विझराए शहर उमाणी हुई। लॻे थो इहो खुलुंब तो ई ॿारियो आहे, तॾहिं त तोखे नौकरीअ मां कढी छॾियो अथनि। बाबा सची बि मूं पंहिंजी अखियुनि सां वॾेरे जी भंग ॾिठी हुई। दूसरे जाती जाई बि पुलिस वॾेरे खे झले वई या रुॻो ईअं ॻाल्हि आहे? वॾेरे खे पुलिस ॿधी त वई आहे, पर छा कंदी पुलिस वॾेरे खे? हेॾां न हेॾां इझो थो अची छका करे वॾेरो ॿियो। वॾनि माण्हुनि खे केरु हथु लाहींदो? ॾचो त ग़रीब माण्हू। पर बाबा वॾेरो त सग सूधो पकड़ियो आहे। पुलिस सॼी ट्रक भराए वई आहे भंग जी। चङो थो जो सरकारी आहे, ॻोठ में सॼी भंग पटराए वई, न त सॼो ॻोठ मवाली थी वञे हबू सूधो। ऐं तव्हां बि पार कढो आहे, अलाह असांजो जुसो मवाली थी वियो। तोखे त सॼो ॾींहुं आहे रुॻो खिल भोग। अरे नौकरी हली वई अथई, अथई को खुटको त नौकरी हली वई आहे। छो इन में खुटके जी कहिड़ी ॻाल्हि? हिकिड़ी नौकरी वई त ॿी ईंदी, हिकिड़ो दर बंदि थींदो त अलाह ॿियो खोली। अहिड़ो त को केरु ॻरो अथसि, जिते थो वञे त को न को खुलुम ॿारियो थो अचे। मूंखे त रुॻो फिकुर आहे अधे गुलण वारनि जो। उहे ॿुधंदा त वाह जो खिलूं कंदा असां ते। छो छो अमा खिलू छो कंदा असां ते? आख़िर 8वीं जमात पास आहियां। आख़िर 8वीं जमात पास आहियां, मर के तूं 8वीं जमात ते। अरे खिलू न कंदा तोते त नौकरी हली वई साबित 4-5 ॾींहंनि में। पर मां मूं इहा नौकरी किथे छॾी आहे? मालिकनि मूंखे पाण कढियो आहे नौकरीअ मां। अरे सभागा प्रकार हूंदई अहिड़ा त पोइ तोखे केरु रखंदो नौकरीअ में? वाह बाबा वाह जोधा इंसाफ़ करे। वॾेरो भंग बि पोखराए पाण, मूंखे नौकरी मां बि कढियई पाण, तव्हां वरी दॿायो बि असांखे। सच त हिते ॻाल्हाइणी कोन्हे, मां मुर्गो वञा थो हितां। हा पर अब्बा सदके वञई, मानी त खायो वञे न, मानी कहिड़ो ॾियो पियो? अमा इहा मानी हाणे तव्हां ॿई वेही खाओ। एॾी बेइज़ती खां पोइ वेही हाणे मानी खाओ। हेलो एवरीबॉडी। हेलो माय डियर अदनान। अचो अचो सरकार, अचो अचो, वेहो वेहो वेहो। छो भला साईं जन हिन जुमे जो वरी ॻोठ न विया? बस यार वरी मूड ख़तम थी वियो, हाणे ॻोठ वञी छा कयूं? ये खटारियूं बसियूं खटारा रोड मुंहिंजो न वे त मूं पंहिंजो प्रोग्राम कैंसिल कयो। गॾु निकिरंदासीं। हिते वरी सी तव्हां कहिड़ो डिफेंस में रहिया पिया आहियो? छो यार हिते भला केतिरो घटि आहियूं छा? अदनान त इन लाइ ॻोठ नथो वञे जो माइट ज़ोरी था मङणो कराइनि से। छा आहे यार, खणी करे मङणो? कीअं मङणो करे प्यारा? छोकिरी हिन खां पूरा 10 साल वॾी आहे। अरे यार हाणे बस कयो प्लीज यार, छो था मुंहिंजी ज़ाती मामले ते तव्हां ॻाल्हायो? यार असीं त तुंहिंजे भले में था ॻाल्हायूं, पर तोखे इहा ॻाल्हि नथी वणे त ठहियो छॾेसि हिन ॻाल्हि खे। भला अदनान यार ॻाल्हि ॿुध, यार तूं हिते के वॾे सनतकार जी छोकिरी सां शादी छो थो करे? यार पहिरीं तूं त शादी कर, पोइ घणी असांजो वारो ईंदो। जमाल यार तुम्हारी हुन ऑफिस वारी मिस फलक जो छा हाल आहे? हाय मिस फलक सां यार मूं ॾाढी ट्राई कई आहे, पर यार लिफ्ट ही कान थी कराए। बस बच्चा सॼी ज़िंदगी इते महिनत कंदो रह, मन कॾहिं क़िस्मत खुली वञे। यार जमाल वो असांजी पाण ते हुजे। यार असांजी अहिड़ी क़िस्मत किथे? त पोइ यार तूं कंहिं करोड़पति बेवा सां छो नथो खणी शादी करी? ॿुध मां त हिन जा ॿार पालण लाइ तयारु आहियां, इंसानी ख़िदमत ख़ातिर। वाह बच्चू, इंसानी ख़िदमत ख़ातिर या कार बंगलो? यार मुनीर छो तो वेचारे के चाचे अला ॾिने या मोचड़ा खाराए? यार जमाल तूं सॼो मज़ो किरकिरो करे छॾींदो आहीं। यार छॾ इन मज़े मज़े खाने ॻाल्हि ॿुध, नेरनि कयो तयारु थियो, असां सभिनी खे अॼु सिंधी अदबी संगत जी गॾिजाणी में हलणो आहे। हा यार हलो हलो, अॼु मुंहिंजी दिलि बि ॾाढी उदास आहे। हलो त अॼु हली मां तव्हांखे हिकु गीत ॿुधायां। करोड़पति तस्वराती महबूबा ते जेका खिलावन में रहंदी आहे। न न यार मुनीर
ये नचो यार वो आज का हिनजे दिल में रहंदी ओ यार छा त ॻाल्हि कई अथई असल तबियत ख़ुशि करे छॾी यार वो थी वञे हिकु चाइनीज़ डिनर ओहो यार दिल उदास करण जहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदो कर यार ॾिसी तूं हिकु त ॿिनि महीननि खां पघार पवंदो वरी चाइनीज़ हलो त यार जमाल वारी मिस फलक जे बंगले ते था हलो न यार इहो सही न छो चाहे पे ऑफर न कंदी न यार चाहे छो न ऑफर कंदी पर यार इहो सही न हेठों फोन करे पुछऊंसि था वो त ठीकु आहे न यार इहो वरी बि सही न आहे चङो वापसी ते तव्हां सभिनी खे मां थो चाहे प्यारिया हुर्रे जमाल ज़िंदाबाद तव्हां जॾहिं चाह पीआरी अरे असां हूं तो ईअं ई लाइ कंदो हा बाबा ॿुध पाणी जग करे जो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम थोड़ा बहुत कुछ आयो नी अब बचाई अब बचाई लगा बाबा ओ भाव तेरा विनोद बेटा अरे हुकुम के छॾ ॿुधाए त मानी में छा अथई खाऊ थुलाज को घरा झेड़ो करे आयो आहीं छा छा चई मां थुलो न न तव्हां त सफ़ा सजड़ा सीप पकायो पा गुलनि में था तुरो अरे अञा त परेशान हाणे साल कंडा करे छॾियो आहे ऐं जे कंडा थियण ते ही हालत आहे त सेहतमंद त अलाए छा हूंदो छा चई न न मुंहिंजो मतिलबु आहे त साईं जन खे छा खपे हा हिते आहे न हा ॿुधाए भला मानी में छा अथई मानी में सही सभु कुझु आहे साईं नंढो गोश्त आहे फ्राई गोश्त आहे बिरयानी आहे चांवर आहिनि चांवर ॿुधाए त ॿियो छा अथई ॿियो साईं वॾो गोश्त आहे कीमो आहे भाॼी गोश्त आहे दही आहे दही बि आहे ॿियो छा अथई साईं ॿियो भिंडियूं आहिनि वल तूरियूं आहिनि ऐं साईं ॿियो फ्राई आहे कुकड़ फ्राई आहे हर शइ आहे साईं अरे चवां त ॿुधाए त ॿियो छा थी ॿियो त साईं इहे गिलास आहिनि जग आहिनि खटूं इहे मूड़ा आहिनि इहे खाओ त भली खाओ अरे पक न कर ॿुधाए त ॿियो छा आहे ॿियो साईं मुंहिंजो मगज़ आहे खाइण लाइ न पर खपाइण लाइ अरे दाल कान्हे दाल हा साईं हा दाल आहे बिल्कुलु आहे छो न आहे सवेर खां वेठे तो ताहूं कयां दाल जूं ऐं दाल जो नालो खणी कोन साईं तव्हांजो कद बुत रोब ॾिसी मूं चयो त तव्हां पक कुकड़ खाईंदो छो दाल खाइण को ॾोह आहे छा न साईं न दाल खानदान माण्हू खाईंदा आहिनि अलाह ॾे त माण्हू रुगो पियो दाल खाए पियो छा चई न न मुंहिंजो मतिलबु आहे त दाल में भला मटरनि जी या मुङनि जी हा हिते आहे नी दाल मुङनि जी सिंगल प्लेट ठीकु पाणी जो जग थधो बर्फ वारो ठीकु हिकिड़ी मानी ठीकु ऐं कातर बसरनि जी टमाटरनि जी कातर सावा मिर्च ऐं ॿुध मानी गरम आंट चङो हाणे माछ करे वे ॾिसण जो मुड़ुस माण्हू खाइण जो सफ़ा चट ऑर्डर दाल जो फरमाइशूं वरी कढ़ाई वरी अरे यार चरिया मां त किरीअ जी मानी खाईंदो आहियां त पोइ साईं के इस्पताल में वञी करे सरकारी मानी खाओ न छा चई न वियो थधा थियो खणी थो अचां जूसे जा पी शुक्र आहे जो जूसो होटल ते लॻी वियो आहे हा 2-4 ॾींहं त कढी वियो आहे ख़ुदा का समक ॾियसि दिलि में त को नौकिरीअ में शल दिलि लॻी वञेसि जूसे जा पी मां त बासी आहे जे नौकिरीअ में दिलि पकी लॻी वञेसि त पोइ निम वारे पीर ते वञी पढ़ चाढ़ींदो दोलण शरनाइन सां हा पर त तूं चाढ़जांइ मां त उते देग बि लाहियां पर रुगो छोकिरो सुधरी पवे न हाणे नौकिरी कंदो ज़रूर कंदो ॾिसजांइ कीअं भला तोखे कीअं पका तावीज़ करे विधा अथमांसि ऐं जीजे खां मिसरी पढ़ाए उहा बि खीर में ॾिनी अथमांसि हाणे ॾिस त कीअं नथी दिलि लॻेसि त पोइ ज़रूर नौकिरी कंदो ॿियो पोइ त बसि निम वारे पीर ते पढ़ चढ़े ई चढ़े जूसे जा पी जे मौला खणी मन असांजी ॿुधे ऐं जूसो बि लाॻी तो नौकिरीअ में हुजे पोइ त हिन ई थधियुनि में मूमल असां लाऊं बि ॾियारे छॾियूंसि हा अधो गुलण पियो थो इशारा इहो बि न ॿार लही पए ॾाढो चङो थी पए पर पाण वारे पिटीअ खे बि का मन में अचे जो खणी नौकिरीअ में किथे टिके बि न नौकिरी त हाणे ज़रूर कंदो
हा दिल बि लॻंदसि भला तूं बि अधे वारनि सां ॻाल्हि ॿोल चोर त सही न। हा पर हुननि वारे छोकिरे दिलदार जे दिलि में मिड़ई कुझु वहम अची वियो आहे। कहिड़ो वाम अची वियो आहे? शइ असांजी आहे सा आहे बाक़ी उहो त आहे पर दिलदार त इहा ई हयो वेठो आहे न त जूसे का पकी नौकिरी हुजे। नौकिरी त अथसि न बाक़ी अञा ॿियो छा खपे? होटल पहुची कुझु न पर ॻोठा महिमान बि आहिनि असांखे चांहि पिया पर बस क्लास चांहि अहिड़ी तो प्यारे आयो जो वञी थिया 7-8 भाऊ ख़ुशि आहीं बस इजो चांहि खणी ॿी ॻाल्हि ॿुध पाणी बि खणी थधो हुजे पर पाणी पीअण लाइ या ॿुधण लाइ पाणी खणी भाऊ तुझे नमूने मां मूंखे पक थी थिए त तूं दाल खाईंदे था छो भला तो ये छो समझो हा मां तोखे दाल खाइण वणंदो लॻा वाह जो सुरीलो आहे न भाऊ न अलाह तोखे सभु ॾिनो आहे तूं दाल छो खाईंदे वो मूंखे दाल छो चई छो चयो असल में तुझे नमूने मां मूंखे ईअं लॻो संग निपल मुंहिंजो पक इहो दाल ते पल ॾिस वरी मूंसां चर्चा थो करीं न भाऊ न चर्चा हाणे ॿुधायो त छा खपे हिकु फुल कुकड़ कढ़ाई फुल कुकड़ कढ़ाई 5 मानियूं प्लेट खुश्का चांवर अधु सेर ॾही 1 किलो गोश्त कढ़ाई पहली हाणे बस बुक कर सॼी होटल खाईंदे छा चई न न मुंहिंजो मतिलबु आहे त जेको वणे सो था पर इहो पेट में माप तो ई सही ॿियो छा अथई होटल में अरे ॿियो छॾियो छा अथई होटल में चऊं हाली त इहो खणी बाक़ी पोइ ॾिसूं था चऊं भाई हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए इहो सॼो माल तूं अकेलो खाईंदे या पोइ मिज़मान पाए अरे नज़र आणे छा वञ माल खणी आ बुख लगी आहे न कौन थो नज़र आणा तोखे नज़र आणी भला छा कदुसि बस सही कंहिंजे भाग सां का रीसा खणी तो असांखे लॻी आहे बुख अस्सलाम वालेकुम शेख बस दुआ खपे तुझी शेख पागल मज़े सां खाओ पियो दियो पंहिंजा ॿियो शाबाश ॿियो बाबा ॿियो अचे थी सुना अची वियो अथई माल ऑर्डर ॾियण महिल एॾो रोक पियो करे हाणे मानी ॾिठी अथई त की पियो हे अथई माल जी पहिरीं किस्त या खपाए त बि खणी थो अचां खा हा पासी चाहे चवी पवई दिलड़ी साई पियो खुद को न कजो आवे छोए पियो छोरा के रही हेॾे आ अच्छा अरे पेश की रही न जी सही है पेश की रहा है कोई छा है डक छाई आती थी सही है मेरी कोपन के बुखार थी क्यों आसे छा जी न मुझे मतलब है त कोपन के न मुखे बुखार थी जो कोपन के थद लगे चवाने बक बंद कर बोतलूं खणी आ सभिनि जे लाइ ऐं पोइ मानी खाराए शाबाश दादा छा खाईंदो भला अरे बाबा बकवास बंद कर तुझे सेठ खे ख़बर आहे असांजी मानीअ जी हाँ ठीक है अरे जी साहब जी छॾ बाबा ज़िंदगी के पैसे के छॾ हेॾा अचनि हाँ अरे ॻाल्हि ॿुध जी हे पैसा वठ हाँ ऐं हिकिड़ो नंढो वठी आ विलायती सिगरेटनि जो डक बंद हल तर खणी पैसा अरे आधी रसल के पर कर हाँ हल बाबा हल विलायती सिगरेट नंढो
ऐसे ही तव्हां जा ये सिगरेट खुला पैसा रखी जर पाण वटि। न सही न तव्हां जा इन सिगरेटनि मां बचिया आहिनि साईं। अरे बाबा सेठ ये सुकड़ी किथां आंदी रही? वो पुराणो पेशगीर बीमार थी पियो बस ये चट्टी लगी है मुझे मथे में। अरे छोरा ये तुंहिंजा पैसा तुंहिंजा तूं रख पाण वटि। न न न न हिननि जा सिगरेटनि मां बचिया आहिनि आउं कोन वठंदुसि इहे पैसा। चङो तोखे नथा खपे त मूंखे ॾे। हा तूं रखी हली रख असांखे इहे हराम जा पैसा कोन था खपनि। अरे छा चई ये पैसा हराम जा आहिनि? अरे न न न मूं इहे थोरी चयो मुंहिंजो मतिलबु आहे त हे हिकु तमामु महिनत जा ऐं हक़ हिलाल जा पैसा आहिनि। अरे असां राति ॾींहुं जंगलनि पहाड़नि में महिनत नथा कयूं। हा न न साईं वॾी महिनत। सही हा हा बिल्कुलु ठीकु आहे छोरो वत ॻाढ़ो सफ़ा ॻाल्हाइण कोन थो थिए। हाणे टर बोरचे खे चयो त 5-6 कुकरनि जी कढ़ाई तयारु करे ऐं हिकु छेलो सजी करे वठे बाक़ी सभु ख़बर अथसि। हलो हाणे ॿुध बोतलूं खणी आ जल्दी रस्तो त जल्दी शाबाश। अरे छोरा तव्हां केॾे वेहो जैसे असां खाई पी न वञे तेसे को अता न चुरंदो। सेठ हिननि सभिनि खे बोतलूं पिया पैसा असां ॾींदासीं तोखे। ऐं ॻाल्हि ॿुध ॿार अमरा बीठा थी पंहिंजा उन्हनि ॾे बोतलूं मोकिल। हुकुम खपे तुंहिंजो हाज़िर हाज़िर। अरे जो साहब बोतलूं खणी आ बाबा जल्दी। भला सेठ असां वारे कम जो छा कई? कम कीअं करे रखंदासीं पाण खां न। भला छॾाए पहिरियों हिसाब किताब चुकतू कर वरी ॿियो माल ॾियो। पैसा थी बस मिड़े हेॾा पकस करे तुंहिंजी अमानत पूरी करी। हा छॾ इहा पकाई सेठ हेॾो था माल ॾियूं पर इहा कुड़कल जी आदत कान थी वञे। ठीकु आहे पर सच पुछी न माल वठणा त आहे ई कोन अधु मुल्क नथी कोन इहे शयूं। अरे छा थो करे छोरा राइफल खे हेॾे कर। कुझु न आदा धाड़ियल बसि अधी राइफल खे ॾिठो सेठ बर्फ़ खपी वई आहे। बर्फ़ मूं वटि पई आहे छा वञी जानण खे चयो बर्फ़ वठी अचे। हा जानण जानण अरे बस ही पैसा ये माल था लखन जो असली पैसा कोन सभई वाइदो पाण आई पैसा करे रखा। छॾ सेठ बशरी मां तोखे चङी तरह सुञाणा। अरे चलो छा थो बेटो करी तरी तो कुझु न सेठ हो पंहिंजो उस्ताद आहे न बोरची उनखे बुख लगी हुई तंहिंखे बिस्कुट खणी वई था ॾियां। अरे बटर तव्हां खाईंदो बुख न खपनि तरी तो बस वञो वञो। चऊं हाणे ॾिस सेठ हिन दफ़े माल तमामु घणो अथई। हिन दफ़े पैसनि में का हेरफेर थियणु घुरिजे। हा सम्झी खातिरी कर पक सम्झ असली बेखुटको थी हले वञे। हा चऊं हाणे ॿुध तारीख़ ॾे असांखे पकी पकी त कहिड़े ॾींहं अचो पैसा वठण। पाण अॼु आहे 10 तूं वरी 8 तारीख़ बिल्कुलु हिन ई वक़्तु। हा हाणे ॾिस तारीख़ तूं बि यादि कजांइ 22 तारीख़ ई साॻियो महीनो हिन टाइम ते तुंहिंजा महिमान न घबराइजे। हा अभी चङो थियो जूसे खे घटि में घटि होटल ते रोज़गार त मिलियो। हा दी नौकरियूं मिलण तमामु घणियूं थियूं पर पिट अथसि या छॾे ॾियण जी। वरी वञी पराए मामले में हद दख़ली कंदो त मां लॻो कढी छॾींदुसि ॿियो। हा दा अॼुकल्ह उहो ज़मानो न आहे छो हरू भरू वते माण्हू ॿियनि खे चङाई चवंदो। अम्मा सच त कंहिंखे बि मुंहं ते चई ॾिजे।